नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान जे इलाइक़े मचसाने ख़िलाफ़ शिया तंज़ीम जे सॾ ते दारावाण में मरकज़ी इमाम बारगाह खां मेन रोड ताईं हिकु वॾी रैली कढी वई आहे। रैली खे ख़िताब कंदे मौलवी रियाज़ हुसैन मोरे जो चयो आहे त हज़ारा बिरादरी जो ॾोह सिर्फ़ इहो आहे त हू शियनि खे हिकु साज़िश तहत बेगुनाह शहीद कयो थो वञे। मच वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे इहा घटि आहे। असीं हाकिम वक़्त खां घुर कयूं था त दहशतगर्दनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि ऐं असांजे शियनि जी नस्ल कशी बंदि कई वञे। असीं अमन पसंद शिया आहियूं। असांजे सबर जो नाजाइज़ फ़ाइदो न वरितो वञे, न त ॿी सूरत में सॼे मुल्क जो घेरा एहतजाज जारी रहंदो। इन मौक़े ते रैली जी अॻुवाणी आशिक हुसैन, मौलवी नज़र अली मोरे जो, मौलवी रियाज़ हुसैन मोरे जो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।